यार कामरान एड़ो को मोतबर थी वियो छोकरो मुंहिंजो दुकान ते उनखे पादर ॾेई रवानो कयोसि। यार धंधा कोने छा करियूं वेही वेही बेज़ार थी आऊं दुकान खोलण वारो त खोले आयूं पर छा करियूं। अबा कामरान जो इहो दुकान है ऐं किथे दुकान अबा इन जो दिमाग़ ख़राब थी वियो मुंहिंजो छोकरो आयो हुनखे जूता ॾेई रवानो कयोसि। न न अहिड़ी का ॻाल्हि न अंदर हले वेठो हिन कारोबार मां फ़ाइदो कोन थियो यार। जी चाचा तव्हांखे छा खपे? यार मूंखे छा खपे? चंपल खपे? चंपल छा मुंहिंजो छोकरो आहे त तो पादर हणी रवानो कई। न चाचा अहिड़ो को मसलो न आहे तुंहिंजो छोकरो मुंहिंजो दोस्त आहे। दोस्त तो दोस्त मुंहिंजो इहो तो हेतिरो पैसो थियो तो दिमाग़ ख़राब थी वियो छा? अहिड़ो को मसलो न आहे फ़क़ीर माण्हू आहियूं बहरहाल ॻाल्हि करी कहिड़ी पियो करी आहे अहिड़ी पियो ॻाल्हि जहिड़ी तूं करी पई अहिड़ी सिधी ॻाल्हि तो मोचड़ा हया आहिनि? न चाचा मूं मोचड़ा न आहिनि मूं त उन्हनि खे चंपल ॾिनो आहे। चंपल ॾिनो हुई जेको माण्हू पैसो थी वियो तो दिमाग़ ख़राब थी वई छा? यार चाचा समझण जी ॻाल्हि कर। सम्झ का चलो या छा? यार खुदा खुदा कर यार चाचा अलायो कसम वो मुंहिंजो दोस्त आहे। दोस्त तेरे मोचड़ा आया आहिनि न त दोस्त न हुजे उन सां पुछंदो ई कोन। मोचड़ा ॻाल्हि करे कहिड़ी पियो? कहिड़ी हाई ॻाल्हि करियां पियो तो ॾिना वई मूं त कोन ॾिना आहिनि आऊं चवां पियो आऊं को छितो थियो या माण्हुनि सां विड़ा छा हू कूड़ थो करे मुंहिंजो छोकरो? बाबा तोखे ग़लति फहमी थी आया। ग़लति मूंखे फहमी कोन्हे छोकरो मुंहिंजो कूड़ कोन कंदो छा जे लाइ मूंखे एतिरो ॿुधाए हई छो? चाचा मूंखे त ख़बर ई न आहे। बरखीअ कोन्हे तोखे माण्हू जो दुकान जो पेट भरे चरियो थियो न चरियो थियो या छितो थियो या माण्हू को आके चरियो थियो या छितो थियो या छा जे लाइ छितो? धक छो हणी खामखा मूं मिसकीन खे? अरे ॾिसो था अञा माण्हू तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। छाजी ॻाल्हि ॿुधां? हाणे मुंहिंजे ज़हन में आई आहे ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध गौर सां ॿुध सम्झंदे न थधे दिमाग़ जल्दबाज़ी न आहे करणी। मसलो ईअं थियो तोखे ख़बर आहे त तुंहिंजो जेको पुटु आहे मुंहिंजो दोस्त आहे ख़बर आहे न तोखे? कुझु ॾींहं अॻु में मूं नओं दुकान खोलियो न उन ख़ुशीअ में पार्टी रखी हिकिड़ी केक वेक कटियो दोस्त वोस्त आया पोइ सभिनीनि खे हिकिड़ो हिकिड़ो जेको चंपल चइबो आहे सैंडल चइबो आहे या जेके पादर बि पाण चई सघूं था उहो गिफ्ट ॾिना उन्हनि खे। सम्झ में आई ॻाल्हि? गिफ्ट माना उन्हनि खे प्यार मां ॾिनूं उन्हनि खे मूं चवां पायो वञी ऐं ईअं कयो यार। हाणे अरे अबा त पोइ माफ़ कजो मेरी अबा मूंखे ज़हन में ॻाल्हि कोन्हे मिसकीन खे हेॾा धक हणी वे अबा त पोइ आउं तोखे माफ़ी माफ़ी तूं वॾो ई न वठि पर आउं ॿुधायां थो तुंहिंजे पुट खे उनजो त कारोबार थिए मूंखे चयो कामरान मूंखे पादर ॾिना तो त ग़लति सम्झो न पादर मक़सद त चंपल मूं हुनखे ॾिनी। अबा त पोइ माफ़ कजो महिरबानी करे आउं हुनखे ॿुधायां महिरबानी करे उनखे घरवारनि खे ॿुधायां अबा उनखे महिरबानी करे न ॿुधाइजां उहे मूंखे घर ई कोन अचण ॾींदा। जल्दबाज़ी न कर बाबा थिया वारी थी वई जल्दबाज़ी माफ़ कर हाणे तूं माफ़ करण वारो ईअं माफ़ करे मूंखे ऐं हुननि खां मूंखे हींअर पादर न हणाए महिरबानी करे माफ़ कर। पर तो ये गलती ॾाढी ॾुखी हाँ मञा तो गलती थी गलती मूंखां थी वई अहिड़ी गलती आईंदा त ठहिबल में बारे सोची तूं सुबुह कोन जेको मूं मिसकिन जी तूं टी धक हणी यार माफ़ी तॾहिं थो वठां या धक हणी वियो या तॾहिं थो माफ़ी वठां न त कोन ॻाल्हि खे सुणी सम्झी पोइ कंदा वञो। बसि हाणे असीं खां वॾो पर्दो ऐं दिमाग़ ख़राब थी वियो अकुलु घटि थी वियो महिरबानी करे उनखे अहिड़ो तूं सपोर्ट में कोन्हे जे न पादर खाए खाइण जहिड़ो इहे पर आउं तोखां माफ़ी थो वठां हुनखे न ॿुधाए मूंखे घर ई कोन अचण ॾींदा।